ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी नेक्स्ट एपिसोड में आचर पंहिंजे मामे खे ॾाढो तंग कंदो ॿधो। तव्हां ॾिठो पोइ किस्त में त उहो ॿधल आहे। उन खां ज़मीन जा कागज़ात वठण जे लाइ उन खे ॿधी छॾींदो ऐं अॻिते बि उन से काबू कंदो। ऐं आचर जो मामू यानी अहमद ज़मीन जा कागज़ कॾहिं बि आचर जे हवाले कान कंदो नेक्स्ट एपिसोड में। ऐं ओठो वेंदो पंहिंजे सौट जो जेको आहे रईस गफ़ार ख़ान वटि दांह खणी ऐं चवंदो मुंहिंजे सौट जे मथां हमिलो तूं ई कयो आहे, तुंहिंजो ई कमु आहे। ऐं ओठो इहो गफ़ार ख़ान खे इहा ॻाल्हि कंदो ऐं रईस गफ़ार ख़ान इहा ॻाल्हि ओठे जी कान मञींदो। चवंदो त वारिस जे मथां हमिलो मूं नाहे कयो। ऐं जेको आहे अॻिते हली जेको आहे रईस गफ़ार ख़ान पंहिंजे यानी भाउ कमाल ख़ान खे छॾाए ईंदो जंहिं टाइम रबन उते न हूंदो ऐं वञी करे कमाल ख़ान खे वठी करे पंहिंजे घर वठी ईंदो ऐं कमाल ख़ान पंहिंजे भाउ खां माफ़ियूं बि वठंदो। इहो एक्शन तॾहिं क़दम खणंदो रईस गफ़ार ख़ान जॾहिं उन खे घरवारी पंहिंजी यानी घरवारी मजबूर करे छॾींदी आहे। पोइ वेंदो आहे रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान खे छॾाईंदो आहे। जॾहिं रबन उते न हूंदो आहे तॾहिं छॾाए करे पंहिंजे घर में अची पनाह ॾींदो आहे। अञा ड्रामो अॻिते हाणे मचंदो ऐं मज़ो कंदो ऐं हिन ड्रामे खे हाणे वरी वधाए बि छॾियो अथनि। हीउ नंढिड़ो एपिसोड इंफॉर्मेशन तव्हांखे ॾियणु आयासीं। उमेद आहे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो तव्हांखे सुठो लॻो आहे त महिरबानी करे असांजे चैनल शाहिद कोसो वीलो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कजो। ख़ुदा हाफ़िज़।